अल ख़िदमत फाउंडेशन पारां ॻोठ डेवरी में हिकु रोज़ा मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें 130 खां वधीक ॿारनि, औरतुनि ऐं बुज़ुर्गनि जो मुफ़्त चेकअप करे खेनि दवाऊं ॾिनियूं वयूं। माहिर डॉक्टर अब्दुल सत्तार भुट्टो पंहिंजी टीम सां गॾु मरीज़नि जो मुआइनो कयो ऐं ज़रूरी टेस्टूं कयूं। जमायत इस्लामी यूथ जे ज़िले सदर अली हसन मंसूरी चयो त चूंडियल नुमाइंदनि ऐं संदसि हुकूमत इस्पताल जी सहूलतुनि खे तबाह करे छॾियो आहे, जॾहिं त अल ख़िदमत फाउंडेशन अमानतदारी सां अवाम जी ख़िदमत करे रही आहे। कैंप जे इनक़ाद में ग़ुलाम क़ादिर सेठार, उस्ताद अली शेर चाचड़, अली हसन मंसूरी ऐं ॿियनि मक़ामी अॻवाननि अहम किरदारु अदा कयो। नाज़रीन, अल ख़िदमत फाउंडेशन पारां ॻोठ डेवरी में हिकु रोज़ा मेडिकल कैंप लगाई वई।